नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोड़ाबारी जी सभ खां वॾी आबादी वारे भरत शहर में। असां हिन हवाले सां मौजूदु आहियूं त महांगाई हिन वक़्तु जेका आहे चोट चढ़ी वई आहे। सॼे पूरे पाकिस्तान में वफ़ाक़ तरफ़ां जेके आहे हर चीज़ जो रेट वधी वियो आहे। हिन हवाले सां मौजूदु आहियूं हिते शहर में जेके ग़रीब तबिको आहे, पोरियो तबिको आहे, उन्हनि खां पुछंदासीं त हीअ महांगाई एतिरी छो आहे। कोशिशि कंदासीं दुकानदारनि खां पुछूं त तव्हां पंहिंजा मुख़्तलिफ़ हथ ठोकिया रेट छो कया। महंगाई बारे में 140 का 150 रुपये किलो अटो लॻो पियो आहे ऐं खंडु 200 रुपये किलो लॻी पई आहे। दाल गिहु हर शइ ते माना हथ ठोकिया रेट आहिनि। वञूं कंहिं पासे था वञूं ऐं पाणी बि बंदि आहे ऐं फसलनि जा बि रेट न आहिनि। त असां ईअं चवंदासीं त बराए महिरबानी कुझु रेटनि खे सवलो कयो वञे। जे दुकानदारनि खां पुछूं त हिकिड़ो चए त बाबा 130 रुपया किलो, हिकिड़ो चए 140 रुपया किलो ऐं हिकिड़ो चए बाबा 100-150 रुपया किलो। हू मुंहिंजो चए अटो सुठो आहे, हीउ अटो मथां खां ई चए थो असांखे रेट इहो पियो मिले, पोइ असां विकिणी छा कंदासीं। पोइ असां चऊं त असां ग़रीबनि खे पोइ छा रिलीफ ॾियो वञे। ग़रीब माण्हू 500 रुपया तारीख़ कमायूं, जेको किलो अटे जो बचल लाइ वठूं सो किलो अटो बचा खाई सघंदा। 5-10 माण्हू घर में खाइण वारा किले अटे जे छा पुॼंदासीं। असां चवंदा बराए महिरबानी कुझु गवर्नमेंट खे बि अप्लाई था करियूं त असांखे कुझु हथु हल्को रखियो वञे त जेको असां कमाए पंहिंजे बचनि खे खाराए सघूं। 6100 रुपया कटो मिलंदो आहे। 6100 रुपया 122 रुपया किलो असांखे पवंदो आहे। तीअं हलाईंदा आहियूं 125 रुपया। खंडु 7000 रुपया कटो पवंदी आहे, असीं 145 रुपया हलाईंदा आहियूं। ये मिलण वारा जेके आहिनि त सभु पंहिंजे स्टॉक कयो वेठा आहिनि। हा, इन ते केरु कोन थो ध्यानु ॾे। एसी घोड़ाबाड़ी वारो कल्ह शाम जो आयो आहे, सिर्फ़ु 2 छापरा ठाहे हलियो वियो आहे। खंडु आहे या अटो आहे या अहिड़ियूं जेके चीज़ूं आहिनि तिन ते केरु कोन थो ॻाल्हाए। ज़ुल्म ग़रीबनि सां महंगाई तमामु घणी वधी वई आहे। अॼुकल्ह जेको सो अटे जा रेट मथे माना चाढ़ियो वेठा आहिनि। अटे जो लहण जो को नालो ई कोन्हे। बाक़ी असीं ग़रीब माण्हू मिसकिन जेके गुज़र वेठा करियूं, उन जा छापरा ठाहियो वञनि, दुकान तबाह करे वञनि, असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं। असांजो सॼो सिस्टम तबाह करे वञो। असीं ग़रीब माण्हू रोड ते अची विया आहिनि। हाणे असां वटि एतिरो आहे जेको असीं रोड ते वेही सघूं था, ॿियो त कुझु कोन था करे सघूं। ग़रीब माण्हू छा करे। असांजे लाइ नौकिरी न आहे। ग़रीब माण्हुनि जे लाइ जेको 5 रुपया ॾिए थो उनजे लाइ नौकिरी बि आहे, सभु कुझु आहे। असांजे लाइ नौकिरी न आहे। असां जहिड़ो ग़रीब मज़दूरी थो करे त उनखे पूरी मज़दूरी नथी मिले। जेको ॿाहिरियां माण्हू अचनि था, असांजे मुल्क में अचो, वॾियूं अॾावतूं करियो, सभु कुझु ठाहियो वञनि। अटो 130 रुपया किलो विकिणूं था। 130 रुपया किलो वठूं था, असांखे 6000 हिकिड़ो 100-200 रुपया कटो मिले थो ऐं खंडु 7000 हिकिड़ो 100 रुपया मिले थी। 150 रुपया किलो खंडु विकिणूं पिया। कहिड़े तरीक़े सां विकिणूं। असांखे माल मिलंदो ई परियां महांगो त कीअं करे कंदासीं। चीज़ असांखे घटि मिले थी घटि विकिणूं न, ऐं दालियूं जे रेट सां मिलनि था उन सां विकिणूं था। बाक़ी कैमरामैन अशोक कुमार सां गॾु आऊं आहियां गुलाम हैदर खट्टी, मेहरान टीवी न्यूज़ घोड़ाबारी।